लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, मां आहियां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मीर हसन सोलंकी। ऐं असां हिन वक़्तु इंतिहाई मुक़दस मक़ाम ऐं जंहिं ते हर लाउती जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे, हिकिड़ी दिलि जी मुराद हूंदी आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हज़रत सख़ी बिलावल शाह नूरानी रहमतुल्लाह अलैह जी दरबार ते दरगाह ते। अल्हम्दुलिल्लाह असां अॼु पहिरियों ॾींहुं थियो आहे हिते आया आहियूं। अॼु शाम जो मलाखड़ो बि आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह फजर जी नमाज़ हिते बाजमात नसीब थी ऐं उनखां पोइ वरी दुआ जो सिलसिलो ऐं नारनि जो सिलसिलो, छो जो हिते लाउती ईंदा आहिनि हर साल, के पंधु ईंदा आहिनि, के कीअं, पर हर साल रमज़ान में साईं जिन जो उर्स मुबारक थींदो आहे। असांखे बि हिन जो शर्फ़ हासिलु थियो आहे ऐं तव्हां सभिनीनि खे बि अपील आहे त तव्हां बि असांजे लाइ ख़ुसूसन दुआ कंदा वञो ऐं असां तव्हांजे लाइ हमेशह दुआ गो रहंदासीं। अलाह साईं तव्हांजी हर मुश्किल हर परेशानी खे दूरि फरमाए ऐं असांजी दुआ आहे अलाह साईं तव्हांजे मन जी जाइज़ तमन्ना ऐं मुरादूं पूरियूं फरमाए। असांजे लाइ ख़ुसूसन दुआ कजो ऐं इंशाअल्लाह अज़्ज़ तव्हांखे नूरानी सरकार जा मलाखड़ा बि ॾेखारींदासीं ऐं इंशाअल्लाह ॿिया नज़ारा बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। मौला साईं तव्हांखे आबाद करे ख़ुशि हुजो ऐं वसंदा रहो। दोस्तो असां सां गॾु हिन वक़्तु पहलवान जब्बार ख़ासि अली उर्फ़ गुलदस्तो ख़ासि अली मौजूदु आहे ऐं तमामु सुहिणी शख़्सियत जो मालिक आहे, उहो बि मौजूदु आहे। ऐं इंशाअल्लाह अॼु असांजे मलाखड़ा टीवी खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु ऐं शेयर करणु न विसारिजो। ऐं दरगाह जो दीदार असां तव्हांखे बि ज़रूरु कराईंदासीं ऐं उन खां पोइ हलंदासीं मलाखड़े तरफ़ इंशाअल्लाह। चलो शाबाश। गॾु वेठा आहिनि
सखी से शाह बिलावल नूरानी जा कमांडो पिरान जमीर सिटी पुरानो कदीमी मेलो आ पूरे पाकिस्तान जा मानू जा हमें काफी लाख याद एक की तारीख ने ना लाल कलर जो मेलो खत्म करे कोई दान सखी से शाह बिलावल नूरानी जा दे सोता के माना मौजूदा चेनिस पंजा पहलवान मौजूद हैं असीम आली शान सिंधी बलोचिस्तान जो सकाफत मलाकड़ो आ उन हवाले से गाजी नसीम खलीफा साईं पान जो पंजे हथन से आखिरी दमाल ते सभिनी लाउतन ले दुआ भी घुरंदा हैं सभी खैर खैरियत से पंहिंजे बचन में पसंदा जी महिरबानी बिलावल नूरानी मेले पीर नाज़रीन अज सखी सैयद साईं शाह बिलावल नूरानी दे मेले की पहली धमाल असां वटि पाकिस्तान यूट्यूब चैनल जो नुमाइंदो मीर हसन सोलगी साहब मौजूद आहे उन सां गॾु पहलवान गुलाम हुसैन मखान नबी साहब को मैं गुजारिश करूंगा मेरे पास भेजे साहब को माशूक अली जाने की
सैयद नजब शाह और सद्दाम मल्ला की मल ये एक साथ होकर थी, वो चीटिंग कर रहा था, इसलिए मल ये दोबारा हो रही है। राइब सीधी और गुलाम हुसैन पठान की मल हो रही है। Hayırdır?
पानी में रुढ़िया हाथ में पहलवान आने हमारा सामने खातर सुधो मुझे चाय नसीन मुझे फरसत इंतहाई फलोस्तान को खबर से सके नहीं नजरी पहलवान नजरी शानी पहलवान लखवा एड़ा बोले से हमारा उड़ूरन जो पहलवान आनवर बोले से जगह आचरण बोले से सरकारी जिला को सरकारी है सरकारी सरकारी पहलवान ने रहा बोले से एक कलंदर के पहलवान है 30 से पहलवान है ताकि बलोस्तानी पहलवान है एक तो नूरानी सरकारी बलोस्तानी पहलवान के पत्र को बलोस्तान के नाम में आधा नर में जाके चल जाए हटवा दिया जोधा बलोस्तान मध्य प्रदेश सोलो किया काका सीटी देते थे विशाल काका सीटी देते थे अनवर बलोच के नाम में बटे दूसरा हल्ले खिलाड़ी पहलवान काका सीटी आई पहला गुलाम सोलगी बटे दूसरा जोधा पहलवान सोलगी है बटे दो काका सीटी देते थे काका सीटी देते थे काका सीटी देते थे Segera putar beca, para kata, dari putar kata, dari tari lagi kata sini tari lagi, baiklah. Kalau anak kalau pergi nambe punya ke hire para saya nak kali saya ke nambe. Ya dan kata sini, kata kata. Rai kena betul betul sini dah. Ya kata sini. इनका तैयारी को सो तरह से दे गलिशा काटा के नाम दो काटा के अनवर बलोच के नाम दो दुनिया के हीरे पहलवान ने गलिशा के नाम दो पहलवान कबूतर ये पहला ऋतु दो
Kadra Lala Salam Sir Kothalo ko to Dari Lala Salam Sir ko male Mera gara Nia Sabha Sidia kabutar bacche ko kabutar bacche kabutar orte Nia Sabha orte मैदान में कबूतर वाले को
बशर सईद कुर्सी में जा बड़ी मेहरबानी वेलकम करते हैं मेजर साहब को। हजरत सैयद सैयद अली शाही आई पहलवान शताब बलाहदा गया सैयद बेटे हल मार खुदा भी सैयद हमारी लिया जाने में हल मार का पैसा दुर्गाचार्य अटके सैयद मरिए आ सैयद मरिए पुत्र आलमवा ई पहलवान बोला तो सुबह हार गया साहब पहलवान पाकिस्तान आई पहलवान साहिब देखो वाह 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 बस सरकारी की सरकारिया वाह पहलवान अंदर वाह ये दूरानी सरकार को पहलवान कलम पर तो इंसान कहते आदर बोलते नतीजे आता नाउसूर कुत्ते नगारे के बाबा बोला पिता गुलाम की चले रिपीटर आई पहलवान गुलाम बोलते ऐसा ही बिल्कुल का वो सुतू साइड हमारा पहलवान गुलाम बोलते रिपीटर बच्चे था मरते मैदान पर आ रहे हैं पिछले फरते का जिन्हें गठन होते मुकाबला के आगू रही तो सभी पूरी दुनिया में पहलवान रिपीटर और गुलाम बोलते सरकारी रिपीटर की गलत बचन ताड़ी गाड़ी पहलवान ऐसा की है देखो आलम बलोच गए नोट घोड़े दे रहे थे संगे के बल संजय रमणिया ताड़ी लगे गुलाब पहलवान सोलर घुमा दो राजा जाने के लिए तो ताला लखपत दिखाई देना दो
कारा थींदा अठारो थींदा Ada. मंजूर खातिर झंडियाणी जो 100 रुपया नाम मिलो नूरानी बचा दे मेहरबानी बाजू पुलिस जाने को अपने गुजार से आई भाई बंदे कहता है पुलिस दिने में भाई बंदे सारा नाम बोलो तो अब आ रहा है आलम पे तो बारी से रात थोड़ा कोई नाज़रीन असांजर मौजूद आहियूं नूरानी बादशाह ते नूरानी सरकार आहे मूंसां गॾु राय पहलवान बीठो आहे ऐं ॿिया पहलवान तक़रीबन सभु मैदान में मौजूद आहिनि ऐं नज़ारा आहिनि जबल पहाड़नि जा ही तव्हांखे ॾेखारियूं पिया मलाखड़ा बि ॾेखारींदा तव्हांखे दरगाह बि ॾेखारींदासीं वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो असांजो बलोचिस्तान जो सदर साहिब बि असां सां मौजूदु आहे मुलावत मंगराड़ ऐं इहो बि नज़ारनि ते मौजूदु आहे नूरानी सरकार ते असांजे नूरानी सरकार ते मौजूदु आहियूं
शाबाश भाई शाबाश शाबाश
अस्सलामुअलैकुम व्यूवर्स मां आहियां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हज़रत नूरानी शाह रहमतुल्लाह अलैह जे जबलनि जे विच में जिते मैदान ते ग्राउंड ते मुलाक़ात थींदो आहे मथे सॼी आवाम वेंदी आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु मूंखे जेको सो बरतरी हासिल थी आहे ऐं ॿई मलूमूं दसियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां ऐं इंशाअल्लाह सुभाणे तव्हांखे मुलाक़ात ॾेखारींदासीं परीहं तव्हांखे मुलाक़ात ॾेखारींदासीं मलाकला टीवी खे लाइक करणु सब्सक्राइब करणु शेयर करणु साहब जो मौला तव्हांखे सलामत रखे ऐं तव्हां ऐं असां सभिनीनि खे रमज़ान जा सभु रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं 5 वक़्त बा जमात नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए सुठा ऐं नेक कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अॼु साईं रोज़ो जेको आहे सो हिते 9 रोज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह हूअं बि 9 रोज़ो आहे पाकिस्तान नए रोज़े में पहिरीं मुलाक़ात थींदो आहे 9 ॾह ऐं 11 ऐं 12 मुलाक़ात थींदो आहे 12हें रोज़े ते मोहब्बत फ़कीर रहमतुल्लाह अलैह ते फाइनल नाज़रीन असांजो प्यारो भाउ परवेज़ अली सोलंकी जेको हाल नवां खां आयल आहे ऐं हिते सेवन शरीफ़ ते नूरानी सरकार ते नूरानी सरकार हज़रत बिलावल शाह नूरानी रहमतुल्लाह अलैह ऐं भाउ जी महिरबानी जेको असां सां करे तशरीफ़ कढाए पियो ऐं असांखे जंहिं ते असां वॾा फैन आहियूं इन करे असां वीडियो ठाहियूं था महिरबानी तव्हांजो आहे महिरबानी भाइरनि जूं